बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। खैरपुर में फुर दौरान मज़ाहमत करण ते फोरुन हथां वापारी क़तल, 2 ॼणा गिरफ़्तार। बी सेक्शन थाणे जी हद लुकमान में मोबाइल फुर करण ते मज़ाहमत दौरान फोरुन वापारी दीपक कुमार के गोलियूं हणी क़तल करे छॾियो। इत्तला ते पुलिस वक़्ताइती कार्रवाई कंदे वापारी के क़तल कंदड़ 2 मुबैना जादारनि राशिद शर ऐं माजिद शर के पिस्तौल समेत गिरफ़्तार करे वरितो। होॾां वाक़े जो पतो पवण ते SSP खैरपुर सिविल अस्पताल पहुची मक़तूल जे वारिसनि खे ख़ातिरी कराईंदे चयो त कातिलनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वेंदो। ठुल में कब्रिस्तान ते कब्जे खिलाफ गोठाणनि जो अनोखो एहतजाज। 6 ॻोठनि जे गोठाणनि पारां पोलियो मुहिम जो बाइकॉट, एहतजाजी कैंप क़ाइम। ठुल जे कंडे कब्रिस्तान ते कब्जे खिलाफ ॻोठ मोहम्मद हयात सरकी, ॻोठ नबी बख्श बंगलानी, ॻोठ लुकमान सरकी, ॻोठ GL डूल, ॻोठ शाहनवाज सोलंगी ऐं ॻोठ अब्दुल गफ़ार बंगलानी जे गोठाणनि मोहम्मद इस्माइल सरकी, नबी बख्श बंगलानी, अब्दुल नबी सरकी ऐं ॿियनि जी अॻवानी में अनोखो एहतजाज कंदे रेलवे फाटक वटि एहतजाजी कैंप क़ाइम कंदे पोलियो टीम खे ॿारनि खे फुड़ा पीआरण खां रोके छॾियो ऐं मुहिम जो बाइकॉट करे छॾियो। गोठाणनि जो चवणु हो त कब्रिस्तान ते कब्ज़े ताईं पोलियो मुहिम का बाइकॉट रहंदो। बहादुरपुर ऐं भरपासे में रोलू कुत्तनि जो आज़ार। शइ वठण लाइ घरां निकतल मासूम नींगर यूनिस बहराणी खे कुत्तनि ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। मक़ामी अस्पताल में वैक्सीन न हुअण सबबि ॿार खे जैकबाबाद मुंतक़िल करण जो चयो वियो, पर नींगर जे वालिदैन पारां जैकबाबाद जो किरायो न हुअण सबबि वैक्सीन न कराई वई। पीर जो ॻोठ में भुट्टा बिरादरी जे 3 ॼणनि जे क़तल ख़िलाफ़ मुबारकपुर में भुट्टो वेलफेयर एसोसिएशन जो एहतजाज। भुट्टा नारे जो तकरार तां क़तल थी वियल भुट्टा बिरादरी जे 3 ॼणनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ अब्दुल वाहिद भुट्टो, जमील अहमद भुट्टो, मोहम्मद यूसुफ भुट्टो ऐं कलीमुल्ला भुट्टो जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त भुट्टा बिरादरी जे क़तल कयल माण्हुनि जे कातिलनि खे गिरफ़्तार न करण ताईं रोज़ानो एहतजाज कंदासीं। पंगरियो वेझो 2 मोटरसाइकिलनि में टक्कर, 4 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। हसन भाण रोड ते 2 मोटरसाइकिलनि में आमो साम्हूं टक्कर जे नतीजे में नौजवान औरंगज़ेब सांद, मुश्ताक भट्ट, नीगर फिदा हुसैन उन्नड़ ऐं अयूब समे जो सख़्त ज़ख़्मी थी पिया। जनमा 3 ॼणनि खे बदीन मुंतक़िल कयो वियो। मटियारी में मौलवी पारां ख़ुताबी सां मुबैना ॾाढाई, रड़िन ते संदसि अमड़ पहुची वई, मौलवी फरार। पुलिस मेडिकल ॾेई नीगर खे अस्पताल मुंतक़िल कयो। नीगर जे वालिद मूजिब कोट मुकीम शाह जी मस्जिद में कुरान शरीफ पढ़ण लाइ वींदड़ मुंहिंजे नीगर साजिद अली चौहान सां संदसि उस्ताद मौलवी निज़ामुद्दीन मुबैना ॾाढाई कई आहे। रड़िन ते संदसि अमड़ पहुती त मौलवी खे धिक्का ॾेई मस्जिद मां फरार थी वियो आहे। SSP मटियारी खां मुतालबो कयूं था त फौरी तौर मौलवी खे गिरफ़्तार करे कानून मूजिब सज़ा ॾिनी वञे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सेनेटर सैयद मोहम्मद अली शाह जी कोरोना रिपोर्ट हाकारी अची वई। टेस्ट पॉजिटिव अचण बाद सेनेटर मोहम्मद अली शाह पाण खे घर में आइसोलेट करे छॾियो आहे ऐं अवाम खे सिहतयाबी जी दुआ करण जी अपील कई आहे। बेरिया रोड में टाउन इंतजामिया ऐं पब्लिक हेल्थ जी नाअहली सबबि गंदगी पखड़जण लगी। नालियुनि जो गंदो पानी गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल ऐं सरकारी अस्पताल में दाख़िल। फतेहपुर मोहल्ला, मंजूर कॉलोनी, गरीबाबाद मोहल्ला, रेती मोहल्ला ऐं कीरिया मोहल्ला समेत अक्सर इलाक़नि जी हालत अबतर। इलाइक़े वासिन फ़कीर मोहम्मद मंगी, मौलवी यासीन शर, निज़ामुद्दीन कीरियो ऐं ॿियनि दाहींदे ॿुधायो त गंदगी सबबि सख़्त परेशान आहियूं। नालियुनि जो गंदो पानी घरनि में दाख़िल थी रहियो आहे। शहर जी सफ़ाई कराए बीमारियुनि खां बचायो वञे। नवाबशाह में माज़ूर कोटा ते नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ माज़ूरनि जो एहतजाज। माज़ूरनि अली अहमद बहराणी, मदद अली बिरोही, दिलमुराद मरी ऐं ॿियनि जी अॻवानी में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे रोड ब्लॉक करे छॾियो। संदन चवणु हो त गुज़िरियल 10 सालनि खां एहतजाज करे रहिया आहियूं, पर माज़ूर कोटा ते नौकरी नथी ॾिनी वञे। DC वटि दांह खणी वियासीं त हुन असांखे धिक्का ॾेई ऑफिस खां ॿाहिरि कढी छॾियो। हुननि घुर कंदे चयो त माज़ूर कोटा तहत नौकरियूं ॾेई पिनण खां बचायो वञे। गौसपुर शहर ऐं भरपासे में छितनि कुतनि 2 औरतुनि ऐं ॿारनि समेत 8 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। मुतासिरनि खे रूरल हेल्थ सेंटर गौसपुर में वैक्सीन लॻाराए घर रवानो कयो वियो। गुज़िरियल 24 कलाकनि में शहर जी सरकारी अस्पताल में कुतनि जे ॾाढ़जण जा 8 मुख़्तलिफ़ मरीज़ वैक्सीन लाइ आंदा विया, जिन में अख्तियार अली ओगाही, दिलमुराद ओगाही, बाबल मलिक, मुस्मात हीर ख़ातून ओठो, मोहम्मद याहिया भयो, सदोरो शेख ऐं मुख्तियार अहमद शामिल आहिनि। मटियारी में मुख़्तलिफ़ मसइलनि जे हल लाइ इक्वी बिरादरियुनि जो अलायंस। क़ौमी सलामती कमेटी जे नाले ते इत्तफ़ाक़। डिवीज़नल सदर अली हसन उन्नड़ पारां कोठायल कठ में सिंध जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि वॾे अंग में शिरकत कई। जाम फेरोज़ उन्नड़ ख़िताब कंदे चयो त असां सभु पाण में मुत्तहिद थी पंहिंजी बिरादरी जा मसइला हल कंदासीं, संदन फलाह ऐं बहबूद लाइ कमु कंदासूं ऐं पंहिंजी बिरादरियुनि में शऊर पैदा करे तालीम खे हथी वठाईंदासीं।
कंदकोट में उशर ज़कात पारां 3 गरीब जोड़न जी इज्तिमाई शादी जी तकरीब। MNA DC समेत आम शहरनि जी शिरकत। कंदकोट जे हिकु शादी हॉल में 3 जोड़न जूं इज्तिमाई शादियूं करायूं वयूं ऐं खेनि ॾाज ॾियण सां गॾोगॾु महिमाननि खे खाज पिणु खारायो वियो। शादी तकरीब में MNA एहसानुर रहमान मज़ारी, पीपल्स पार्टी जे ज़िलई सदर गुल मोहम्मद खान जखरानी ऐं DC मुनव्वर अली मिठियाणी शिरकत कई। इन मौक़े ते चेयरमैन उशर ज़कात आगा शमसुद्दीन पठान जो चवणु हो त उशर ज़कात खां 20,000 मिलंदा आहिनि। तंहिं बावजूदि पंहिंजी मदद पाण तहत 3 जोड़नि जूं शादियूं करायूं ऐं खेनि ॾाज बि ॾिनो आहे। स्कॉलरशिप लाइ शागिर्दनि खे 27 लख ॾिना ऐं दीनी मदारसनि लाइ 35 लख ॾिना आहिनि। पंगरियो में ॻोठाणनि जो ॻोठ जे बासर ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ हाजी खान वेढ़ू, वासिन अब्बास वेढ़ू, अकबर वेढ़ू, शरीफ वेढ़ू ऐं ॿियनि दाहींदे चयो त ॻोठ जा बासर देह पोयारी में वाक़िअ अबाणी ज़रई ज़मीन मां हिसो घुरण तां दुश्मन थी पिया आहिनि ऐं ॻोठ मां लॾे वञण जूं धमकियूं ॾियनि पिया। थाणे ते कूड़ो केस बि दाख़िल करायो वियो आहे जंहिंमें बि कूड़ा साबित थिया आहिनि। हुननि चयो त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। ऐं सोबतपुर में हिकु ॾियारे जी मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाई वई। अॻूणे डिस्ट्रिक्ट अटॉर्नी मीर सनाउल्ला खान खोसो जी काविशनि सां सैलानी वेलफेयर मेडिकल सेंटर पारां हिकु ॾींहुं वारी मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाई वई जिते मरीज़नि जो मुफ़्त ऑपरेशन करे खेनि दवाऊं फराहम कयूं वयूं। हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।